अस्सलाम वालेकुम जी। तो अज बारिश पई आ। अज शाम को वठी झुड़ाली मौसम हुई ऐं मौसम तमाम बेहतरीन हुई। हींअर नसीराबाद, लाड़काणो, मेहड़, सेवण, गाजी ख्वाड़ समेत काफ़ी शहरन ऐं नंढे वॾे ॻोठनि में बरसात हले थी पई ऐं मौसम तमामु VIP थी वई आहे। बारिश एतिरी तेज़ ना आहे, स्लो स्लो हले थी पई। झकोर आहे, तक़रीबन 1.5 कलाक खां वठी लगातार ही बारिश जारी आहे। मां ॾिसी सघो था ऐं मौसम तमामु बेहतरीन थी वई आहे। माशाल्लाह मौसम तमामु VIP थी वई आहे, वणंदड़ मौसम आहे। अञा बरसात तेज़ थी वई। मानसून जूं बारिशूं आहिनि पूरे सिंध समेत पूरे पाकिस्तान में। ये मानसून जूं जेके बारिशूं आहिनि उहे जारी सारी आहिनि। VIP मौसम थी वई आहे। बारिश तेज़ थींदी पई वञे, बारिश तेज़ थींदी पई वञे। एक मिनट फोन करे, फोन करे यार के